नवाबशाह जी शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी में मीडिया एंड कम्युनिकेशन स्टडीज़ शुबे तरफ़ां वीडियो ऐं फोटोग्राफी बाबति वर्कशॉप कोठायो वियो। तफ़सील ॿुधाए रहियो आहे AK डाहिरी। शेक्सपियर किथे चयो हो त दुनिया हिक स्टेज आहे जंहिंमें ड्रामे जे रूप में हर माण्हू पंहिंजो पंहिंजो किरदारु निभाए पियो। शेक्सपियर जे चयल उन ॻाल्हि अॻियां वधाईंदे मुंहिंजो पंहिंजो ज़ाती ख़्यालु आहे त हर को पंहिंजे पंहिंजे फ़नी मैदान में पंहिंजी महारत मोरफ़त पाण मञाइण में मसरूफ़ आहे। पंहिंजो पंहिंजो रोल बहितर खां बहितर तौर ते अदा करण जी कोशिश में रुधल आहे। अचूं था तालीमी इदारनि में जिते ख़ुसूसी तौर ते अॼु जी प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया तेज़ तरीन दौर में दाख़िल थियण लाइ शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं पंहिंजो पाण खे मञाइण में अॻे खां अॻिरा नज़र अची रहिया आहिनि। शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी जे मीडिया ऐं कम्युनिकेशन शोबे तरफ़ां शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि में मौजूदु सलाहियतुनि खे उजागर करण लाइ फोटोग्राफरी ऐं शार्ट फिल्मूं ठाहिण बाबति वर्कशॉप मुनक़िद कयो वियो। हिते वर्कशॉप करायो वियो आहे शार्ट फिल्म्स ऐं फोटोग्राफी जे हवाले सां। अहिड़े क़िस्म जी वर्कशॉप माज़ी में बि असां कंदा रहिया आहियूं, मुख़्तलिफ़ एंटरटेनमेंट मीडिया ऐं न्यूज़ मीडिया वारनि सां कोऑर्डिनेशन करे, ऐं इन सां गॾोगॾु असां वटि मीडिया टेक्नीशियन पंहिंजो बि आहे ऐं ताकी जेको गैप आहे एकेडमिक फील्ड ऐं प्रोफेशनल फील्ड में उनखे फिल करण जे लाइ अहिड़े क़िस्म जी एक्टिविटीज़ कंदा आहियूं। इन में असां वटि जेके जहिड़े क़िस्म जा एडवांस इक्विपमेंट्स एडवांस अवेयरनेस आहे उहा ॿारनि सां शेयर करण जो मक़सदु इहो आहे ताकी हीअ जीअं वञी करे मार्केट में पंहिंजो स्पेस क्रिएट कनि। अॼु ही हिकु प्योर तालीमी सरगर्मी आहे। तव्हां ॾिसो पिया त हिते फ़ोटोग्राफी ऐं शार्ट फिल्म्स जे हवाले सां कुझु एक्सपर्ट्स घुराया विया आहिनि। हितां जे जेके मीडिया स्टडीज़ जा जेके शागिर्द आहिनि उहे हुन खां फेज़ वठनि पिया। हिन जी एजुकेशन सां गॾोगॾु निसाब सां गॾोगॾु गैर निसाबी सरगर्मी आहे ऐं मूंखे उमेदु इहा ई आहे त असांजा शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं पंहिंजे पाण खे मञाइण में भड़नि ऐं अॼु बि तव्हांखे हिन फ्रूटफुल वर्कशॉप मां कुझु शयूं सम्झण लाइ मिलंदियूं ऐं जेके अॻियां हली पंहिंजी ज़िंदगी में शामिलु कंदा। हिते मां एज़ अ ट्रेनर आयो आहियां जिते मां प्री प्रोडक्शन जे बारे में पढ़ायो कि असां वटि जेका इंडस्ट्री में पहिरीं खां प्रोडक्शन खां पहिरीं जेको राइटिंग जो कमु हूंदो आहे, स्क्रिप्ट कीअं लिखबी आहे, स्क्रीन प्ले कीअं रखबो आहे, सॼो कुझु असां हिननि खे हिते ॿुधायो। अॼु असांजो वर्कशॉप हिते थी रहियो आहे सिनेमेटोग्राफी ऐं फोटोग्राफी जे हवाले सां कि प्री प्रोडक्शन वर्क ऐं पोस्ट प्रोडक्शन वर्क जेको असांजो आहे उहो कीअं बहितर तरीक़े सां थी सघे थो। हिन हवाले सां असां वटि हिते स्टूडेंट्स मौजूदु आहिनि यूनिवर्सिटी जा ऐं हिननि जे लाइ असां हिते वर्कशॉप कराए रहिया आहियूं। असांजी यूनिवर्सिटी में अॼु वर्कशॉप थियो आहे ऐं ॾाढो भलो थियो आहे। कुझु माण्हुनि खे शौक़ु हूंदो फोटोग्राफी जो, वीडियोग्राफी जो ऐं ड्रामास जो। मूंखे बि शौक़ु आहे त इनशाला सभु सिखी वेंदासीं। ॾाढी असांखे नॉलेज बि मिली हिन बारे में। असांखे फोटोग्राफी जे बारे में ॿुधायो वियो ऐं शॉर्ट वीडियो मेकिंग जे बारे में ॿुधायो वियो, असांखे वीडियो एडिटिंग जे बारे में ॿुधायो वियो। काफ़ी सुठी नॉलेज मिली आहे। अहिड़ा जेके वर्कशॉप थींदा रहनि, छो जो असांजी सोसाइटी में जीअं असांजो तालुक़ु नवाबशाह सां आहे त हिते घटि थींदा आहिनि। असांखे हिकिड़ो माना फिल्मी मेकिंग में वञणु घुरिजे या शॉर्ट मूवीज़ ठाहिणु घुरिजनि या स्क्रिप्ट राइटिंग जे हवाले सां असांखे ॾाढा फ़ाइदेमंद लॻा आहिनि। सर सजीद ने बहुत कुछ बताया। हमने अपने मोबाइल से फोटोग्राफी सीखने का मौका मिला और दूसरों की भी फ़ोटो निकाल। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त अॼुकल्ह जे दौर में पंहिंजो पाण खे मञाइण जो ज़रियो प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे। जर्नलिज़म जी फील्ड में अॼु ताईं तमामु घटि माण्हू इन फील्ड में महारत रखनि था ऐं पाकिस्तान जे अहम सूबे सिंध में मौजूदु यूनिवर्सिटी जा शागिर्द हिन तालीम ज़रिए पंहिंजो पाण खे मञाइण ऐं अॼुकल्ह जे मोरोसी सहाफ़त खे पंहिंजे अंजाम ते आणे हिन शोबे खे पंहिंजी असल हालत में आणण जी कोशिश कंदा। कैमरामैन फरमानुल्लाह सां गॾु AK डायरी, आवाज़ TV न्यूज़, शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी नवाबशाह।